गालियूं शुरू कजन। दिलावर खान पहिरियां हालार खान के चओ त गालियूं ॿुधाए। सफ़ाईअ में जेको कुछ भी चवणो अथसि त ॿुधाए। असां कूड़ ऐं सच ॿुधण लाइ तैयार थी आया आहियूं। अञा ॻाल्हियूं कयूं ई न आहिनि दिलावर खान। तग में ही कूड़ जा इंजाम पिया लॻनि। हाणे ॻाल्हियुनि मां कहिड़ो फ़ाइदो? हालात कंहिंजो भलो नथा चाहियो त कंहिंजो यार बुरो बि त न सोचो। दिलावर खान नसीहत खां हटी करे जेकॾहिं मक़सद ते अचो त बहितर थींदो। इहो ई मक़सदु आहे बहादुर ख़ान, इहो ई मक़सदु आहे जेको मां बयानु कयां पियो। इहो ई मक़सदु आहे। हा बाक़ी अगरि तव्हां पंहिंजे ज़हन में के ॻाल्हियूं सोचे आया आहियो जे उहे कयव न त कॾहिं कोन ठही सघंदो। अरे यार असां माण्हू आहियूं मोहबती। मां त चवांव थो ॻाल्हियूं कयो ई न। छा जूं ॻाल्हियूं? अड़े ॻाल्हियुनि खां सवाइ हिकु थी वञो। न दिलावर खान न, ॻाल्हियूं थींदियूं। उन्हनि ॻाल्हियुनि में जेको बि कूड़ो निकितो उहो डंड ॾोह भरींदो तॾहिं ठाव थींदो। दिलावर खान हिन दुश्मनी जी शुरूआत बहादुर खान कई आहे। साईं ओ साईं इहो मां चवां पई त हाणे अजायो वेही न सोचे। मां तव्हां ॿिन्हिनि जी भलाई में आहियां। हाणे अलाह न करे जो रेस वॾो तव्हां ॿिन्हिनि जे किरकिरे जे करे तंग थी को ज़हर पीए त तव्हां ॿिन्हिनि खे त कुझु बि कोन रहंदो। वर बि वेंदव त इहा बादशाही बि ख़तम थी वेंदव। ख़ैर घुर सोनी, ख़ैर घुर। अदी मां त ख़ैर घुरां थी पर तव्हां ॿई बि त ख़ैर घुरो न, पंहिंजो पाण खे सुधारियो न। मां त हाणे दिलावर खान जे अॻियां हिकु लफ़्ज़ बि न पुछंदसि, पर हिन छोरीअ खे पंहिंजे अखियुनि जे अॻियां ॾिसणु नथी चाहियां। मूंखे तव्हां ॿई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां ॿिन्हिनि जी कहिड़ी दुश्मनी आहे? कहिड़ा हिक ॿिए जा खून कया अथव? छा विञायो अथव? बस सोनी बस, मां तोखे चयो आहे न त हिन छोरीअ जी वकालत मुंहिंजे अॻियां न कंदी कर। जे तूं हुनखे पंहिंजो सॻड़ सम्झे थी नी त वञी धूड़ पार, मां वञां थी। सोनी मुंहिंजी राणी तूं ई सम्झ खड़ी। बस हाणे बस, तूं बि मुंहिंजे लाइ सियाणी न थी। या अल्लाह हिननि चरनि खे मां कीअं सम्झां? रेस वॾे त मूंखे अलाए कहिड़ी मुसीबत में फासाए छॾियो। अल्लाह साईं मूंखे बि माफ़ कर, उन रेस वॾे खे बि माफ़ कर। खरल हाणे जेकॾहिं तोखे पंहिंजा के कम आहिनि त भल पंहिंजे कमनि सां निकिरी वञ। हाँ बहादुर खान, हाणे त सिर्फ़ु हिकु ई कमु आहे। हिकु कमु? या त मां रुस्तम खान खे ख़तमु कयां या त मां रुस्तम खान जी गोलीअ जो खाज बणिजां। खैरल बाबा ॾिस, तव्हां ॿिन्ही जो ठाह बि त थी सघे थो। न बहादुर खान, ठाह लाइ रुस्तम कोन मञींदो। जॾहिं तव्हां मुंहिंजे लाइ एतिरो कुझु कयो आहे त मुंहिंजे मथां बि फर्ज़ बीहे त मां बि तव्हांजे लाइ कुझु कयां ऐं तव्हांजे दुश्मननि खे। न बहादुर खान न, मुंहिंजा दुश्मन घणा आहिनि जेकी तव्हां ख़तमु करे न सघंदो। उन्हनि सां तव्हांजो ठाह त कराए सघिजे थो न। हाँ बहादुर खान, मां चाहियां थो त सिर्फ़ु रुस्तम सां मुंहिंजो ठाह थिए त भले। बाक़ी ॿियनि दुश्मननि खे मां पाण मुंहुं ॾेई वठंदुसि। बाक़ी रुस्तम खान खे मुंहुं ॾियण लाइ क़ाबिल न आहियो छा? ॻाल्हि इहा न आहे बहादुर खान, ॻाल्हि इहा न आहे। मुंहिंजी दिलि नथी मञे त मां रुस्तम खान मथां गोली हलायां, छो त रुस्तम खान सां मूं ई गदारी कई हुई ऐं हाणे वरी
उन मथां गोली हलायां, इहो मूंखे मुनासिब नथो लॻे बहादुर ख़ान। इन खां अलावा ॿिया के दुश्मन? ॿियनि दुश्मननि में जेकी आहिनि उहे खैरल जे धक सां अञा सिधा न आहिनि थिया बहादुर ख़ान। उहे केरु हुया? हिकु त हाकिम ख़ान, जेको खैरल जे धक खां बची त वियो, पर अञा ताईं सिधो न आहे थियो। ईअं सम्झि त मुड़ुस खड़ी वियो, जेको अञा ताईं इस्पताल में पियो आहे। हा खैरल, इन लाइ चवां थो त कुझु ॾींहं तूं हिते तरसी पव। कुझु माण्हू आहिनि जंहिंखे मां परखे वठां, पोइ अलाह मालिक आहे। मूंखे माफ़ कर नजीब, मूंखे माफ़ कर। तोखे माफ़ कया? ख़ुदा जे वास्ते मूंखे माफ़ कर। याद अथई न जंहिं ॾींहुं तुंहिंजे भाउ असांजा कपिड़ा फाड़े सरे बाज़ार असांजो तमाशो बणायो हुयो, तव्हां बहादुर ख़ान जा माण्हू वॾा ठेंग टिपा पिया ॾियो। हिन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। उहो त रईस बहादुर ख़ान जो हुकुम हो, असां त हुनजे हुकुम जी तकमील कई। हिन वक़्तु मुंहिंजो बि को ॾोह कोन्हे, मूसा ख़ान जो हुकुम आहे त तव्हांखे पूरो करे छॾियां। ख़ुदा खे मञ नजीब, ख़ुदा खे मञ, मूंखे माफ़ कर। बस बस हाणे बस, वास्ता न विझ, छो जो मां तोखे माफ़ करण वारो ई न आहियां। हर कलमो थी रब जी राह में रवानो। न ख़ुदा जे वास्ते नजीब, न, मूंखे माफ़ कर। जी बि माफ़ करण वारनि मूं करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार। न खैरल न, छा थियल आहे? रेस बहादुर खान नाराज़ थींदो। या तुंहिंजी ॻाल्हि सही आहे फिरोज़, पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मज्जू बहादुर ख़ान जे तर में किथे को नुक़सान त न करे आयो आहे। हल त ॻोठ जांच करे अचो। न खैरल, अलाह ख़ैर कंदो, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। अच फिरोज़।
बहादुर खान असांजो कुझु बि न बचो। बहादुर खान ही कम मज्जू जो है हालार खान जे इशारे ते कयो अथसि या जेकॾहिं इहो कमु मचूअ जो आहे त पक इहो हालार जे इशारे ते हूंदो। छा बहादुर खान हू ठाह करण खां पोइ बि ही कदम खणंदो? हा खैरल, मूंखे ख़बर हुई त हालार जो को बि दीन ईमान नाहे। मूंखे इहा बि ख़बर हुई त हू ठाह ते अमल कोन कंदो। मां त दिलावर जी इज़त कई, पर हाणे इन हालार सां हिक हिकाणी करणी आहे। है बहादुर खान इन हालार खान कॾहिं बि न वणंदो जेसि ताईं असां हुन वारो कदम न खणंदासीं। कहिड़ो कदम? बस बहादुर खान बस। असांखे हाणे इहो नाहे ॾिसणो त असांजे हथियार जे साम्हूं गुनहगार आहे या बेगुनाह। असांखे सिर्फ़ इहो ॾिसणो आहे असांजे हथियार जे साम्हूं हालार खान जे ॻोठ जो माण्हू आहे। न खैरल न, मां हाणे माठ करे कोन वेहंदुसि। पलांद कबो गाए वजाए पलांद कंदुसि। जेके हकी ॾोही हूंदो उन्हनि जूं रातिनि जूं रातूं निंड्रूं हराम करे छॾींदुसि। निंड्रूं मां जल्दी पहुंचा तो। खैरल, तू हाली कमरे में वे। पहिरियां पुलिस खां जान छॾायूं, पोइ फ़ैसिलो कंदासीं हिन हालार जी ज़िंदगीअ जो। त पर ठीकु आहे बहादुर खान, ठीकु आहे। हाणे मूंखे सिर्फ़ु तव्हांजे इशारे जो इंतज़ार। सिर्फ़ हिन जे कफन दफन मां जान छॾायूं, पोइ हालार ऐं उन जे माण्हुनि जूं क़बरूं खोटण शुरू था करियूं।